अन्या लंगर में तेरा कुछ वक्त वेई साईं जो शान बुधो हथ में देखनी जो सुभान अल्लाह अल्लाह खुश करे अज वेई करे के जो शान पे बुधो मदीने जे साईं जो वो चेजा मुझे महबूब जो मट मिसल कोला जीन थई पक भला पेश कर अगे आई फकीर के अल्लाह हयाती दे जो कुछ जज्बो करे हरी साहब अल्लाह खुश करे मुबारक उठे मुझे महबूब जो मट मिसल कोला जीन थई पक भला पेश कर सुने नगे तार निर्मल नबीउल हुदा जेड़ो पियो मुस्तफा पेश कर वाह मुझा साईं तुझ शान एड़ो दुनिया ते पियो कोन इंसान थी जे उसनते खल्क हैरान जी यूसुफ न सकंदो मुझे प्रिय सा अहिड़ो माहे लगा पेश कर अल्लाह ताला फरमायो ॿुधो मुझे महबूब जे अचण खां पहिरियां गुमराही में दलालत में अंधेरन में हुआ पर जॾहिं खां मदीने जो मीर आयो रंग लगी विया जेके जाहिल हा से आलम बणजी विया जेके गुमराह हा से रहनुमा बणजी विया जेके बेदीन हा से दीनदार बणजी विया उन हबीब जे फैज़ मां एड़ियूं हस्तियूं फैज़याब थियूं उन हबीब जे फैज़ मां वॾे में वॾे फैज़याब थियण वारी शख्सियत पीरन जो पीर हज़रत गौसे आज़म दस्तगीर जे हिन महीने में वॾी यारी शरीफ़ा चओ सुभान अल्लाह आयो न बा जीलानी खे मञण वारा गौसे आज़म सां तव्हांजी मोहब्बत रुगी तव्हांजी न बादशाह दुनिया में पीर आहिनि को सिंध ताईं मशहूर को पंजाब ताईं मशहूर को बलोचिस्तान ताईं ईअं मौलवी भी है को सिंध में को बलोचिस्तान में को पंजाब में को सरहद में को बलोचिस्तान में को सही सऊदी में पर दुनिया के अंदर हिकड़ी शख्सियत गौसे आजम बादशाह पीर जी आ जेका ओभर में भी मशहूर ओलह में भी मशहूर उत्तर में भी मशहूर हत्ता के जबलन जी चोटन थी जिते न लाइटा का सहूलत काने का उतना जा नंढड़ा बार जॾहिं पंहिंजे हथन में सयूं खणी मौली साहब ॾे मौली साहब खत्मू त ॾे कंहिंखे बादशाह पीर खे पीरन जे पीर के आम हस्ती काने का ही खुदा जो कामिल वली आ एको हसनी बि आहे हुसैनी बि आहे असां वटि साईं जो शुजरो पियो आहे साईं जा जेके बगदाद शरीफ मां आया हा शेख हाशिमुद्दीन असांखे ॾेई विया मां जे लिहाज़ सां पाण हुसैनी आहिनि पीउ जे लिहाज़ सां इमाम हसन जो औलाद ॾाढा नबी करीम खे प्यारा बाबा जुल्म जो एक्सीडेंट थियो 1990 में 90 हुया 89 साईं जी सॼी टंग हली वई साईं खे डॉक्टरन चयो तव्हां साईं खे खणी वञो लंडन हिते साईं जो इलाज कोन थींदो साईं जो मारो पियो लंडन त वॾो पैसो खपे पोइ रोई रोई सुतुम ख्वाब में ॾिसां त सैयद अब्दुल कादिर जीलानी आयो मुझे टंग ते हथड़ी चई मौलाना घबरा जा न सैयद जो हथ लगो थई बेड़ा पार ओ चेजा दोस्त मुतदामन वरदिया दस्तगीर जी अरे साईं जा बचड़ा भी सामू वेठा थी अञा बजे तू न पढ़ी न कोला खुश करी मां छा चवे दोस्त मुतदामन वरदिया दस्तगीर जी पीरन के और पीर जी मुर्शिद मुहियो दीन मीर जी दोस्त मुतदामन वरदिया दस्तगीर जी दाहिरी दा जमलिया अथस
आमन पीर तने पुलस जाए नजूर जंजीर जी जो दोस्त मुददम वर दिया दस्तगीर जी। पंजाब जो एक बुजुर्ग आ बस आखिरी गाल में ॿुधाई उन बुजुर्ग जी ज़िंदगी आदत हुई वो छा कंदो हो जो पंहिंजी कमरनि ते ॾेखारींदो हो अलमदद या गौसे आज़म। हिकिड़ो आयो न मञण वारो बादशाह पीर खे चई साईं तूं छा लिखियो जाइज़ ई कोन्हे हराम शिरक मदद अल्लाह खां सवाइ ॿिए खां वठी पई जा। साईं चयो भला तूं हाणे दलील तोखे कहिड़ो ॾियां मूं जहिड़ो मौलवी हुजे त पोइ वरी किताब खणी अची भाई क़ुरान जी हिकिड़ी आयत हीअ ॿी आयत हीअ टी आयत हीअ चौथी हीअ पंजी हीअ छहीं हीअ सती हीअ हदीस शरीफ़ हीअ हदीस शरीफ़ हीअ हदीस शरीफ़। ख़्वाजा साहब हो वली कामिल ऐं इन ख़्वाजा साहब वटि असांजे वाल साहब जो उस्ताद साईं हाजी मोहम्मद अख्तराई वियो हो ज़िक्र वठण। पोइ ख़्वाजा साहब जॾहिं साईं जे उस्ताद जे कल्ब ते हथ हुयो साईं पियो चवे साईं यार जो उस्ताद चवंदो असांजे कल्ब ते जॾहिं ख़्वाजा शेर मोहम्मद हथ हुयो कल्ब पहिरियां ऊंदह में हो पर जॾहिं शेर मोहम्मद शरदपुरी जो हथ लॻो त अंदर में बल्ब ॿरी वियो। एतिरो ख़ुदा जो कामिल वली हो। जॾहिं वहाबी मुल्ले चयो त अलमदद या गौसे आज़म न चयो ख़्वाजा साहब हीअं वञी करे चयो अलमदद या गौसे आज़म वरी हीअं वञी चई अलमदद या गौसे आज़म मुल्ले पट ते अचे फह कयो बेहोश थी किरी में फकीर पट ते जो किरियो होश में जो अचे त पाण बि चए पियो अलमदद या गौसे आज़म पाण बि चए पियो। माण्हुनि पुछियो मुल्ला छा थी वई पहिरियां त चए पियो त गौसे आज़म खे सॾ न कजनि हाणे छा थी ये तो जॾहिं ख़्वाजा शेर मोहम्मद बादशाह पीर खे सॾ कयो ख़ुदा जो कसम मूं ॾिठो बगदाद खां बादशाह पीर पाण आयो मूंखे जहिड़े शर्म कोन थो अचे मुंहिंजे नाले ते इतराज़ थो करी हाणे मरण ताईं मुंहिंजो ॿियो वज़ीफ़ो कोन्हे मरण ताईं मुंहिंजो बि वज़ीफ़ो आहे अलमदद या गौसे आज़म। तो अज चइजां तुंहिंजो मुंहिंजो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर वाह अल्लाह हयाती दे कुछ पढ़ो तो पोइ छॾींदो साहब असां बि ज़ोर था हणूं कहीं बि त कुझु ज़ोर हणो न तुंहिंजो मुंहिंजो सब जो पीर आ दस्तगीर दस्तगीर हसन ऐं हुसैन जो बचो खालिस आगी सैयद ही सजो वंडण वारो वीर आ दस्तगीर दस्तगीर आखिरी हमारा जो तो मुंह साईं बादशाह पीर की 13 साल खिदमत की कॾहिं बि कोन ॾिठो न बादशाह पीर सिंग उछलाई कॾहिं बि सिंग न उछलाई। हाणे मूंखे ॿुधायो असां सां ज़रूरु कोन तव्हां सां अगरि केरु 13 साल रही ॾिसंदो इंसान केॾी महिल सिंग उछलाईंदो केॾी महिल थुक चए थो बादशाह पीर कॾहिं सिंग बि कोन उछलाई कॾहिं थुक बि कोन उछलाई कॾहिं बादशाह पीर जे जिस्म ते मख बि न वेठी आहे कोड़ो पीर मख बि जिस्म ते न वेहे छो त मख वेंदी आहे पलीती ते। हे नबी करीम जो फर्जंद खुदा जे जिक्र में पची पची बेटा ऐसा फरमाए तो सारी रात सुबहान सो तो कन साहिब सा पान पे भरे बेड़ियों हल्या जो भजवान पानी पहलवान लहजे मंजिल खे वया जालम जिक्र जात जो वेलन विसारीन सन्यासी सुबहान के सदाई सारीन तस्बीह जे तलवार सा मुल्हिद के मारीन चंगी पाड़ीन गुरख गडिया का पड़ी
अल्लाह ताला हिक हिक ईंदड़ खे खुश करे। अॼु साईं जे सॾ ते साईं जे मीराद ते आया हूं, अल्लाह ताला मांखे दीन दुनिया जूं बरकतूं नसीब करे। साईं जिन